हाँ ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़। दादू मां रिपोर्ट ॾेई रहियो आहे असांजो नुमाइंदो आसिफ अली पांवर। दादू में पीपल्स मेडिकल कॉलेज नवाबशाही शागिर्दाणी डॉक्टर परवीन रिंद तहफ़ुज़ न मिलण ऐं जवाबदारनि गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ दादू प्रेस क्लब आडू डॉक्टर परवीन रिंद, अली नवाज़ रिंद, शेर मोहम्मद रहमतुल्लाह, ज़ुएब शुएब रिंद ऐं मासूम आमना मुजाहिद शाहिद रिंद गुज़िरियल 60 कलाकनि खां अलामती बुख हड़ताल ते वेठल। डॉक्टर परवीन रिंद संदसि चाची अली नवाज़ मुस्लिम लीग नून जीए सिंध क़ौमी मुआज़ धरती धणी अॻुवाण हिमायत लाइ कैम्प ते पहुता। मुतासिर न्याणी परवीन रिंद साफ़ इन सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे केस में घुर्बल जवाबदार मूंखे मोतबार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। संदसि ज़िंदगी ख़तरो आहे। अदालतनि जे हुकुमनि बावजूदि दादू पुलिस सिक्योरिटी फ़राहम न पई करे 5 जनवरी ते दौलतपुर जी अदालत में ॿुधणी आहे। मूंखे उहा ख़बर नाहे त मां उते पहुची सघंदसि या न। जेसीं ताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा असां एहतिजाज ख़त्म न कंदासीं। अदालत केस में मुख्य जवाबदार पीपल्स मेडिकल कॉलेज जे डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी ज़मानत रद्द कई आहे। दादू पुलिस जी वुमेन सेल जी इंचार्ज असांजे मुखालफ़नि खां पैसा वरिता आहिनि। असांखे क़त्ल करण लाइ उन जी साज़िश तहत असां खां पुलिस वापसि वरिती आहे।